ॿी अहम ख़बर मूंखे ॾियूं। टंडो रहीम ख़ान वेझो गैस्ट्रो विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत थी वियो आहे। फोतनि ॿारनि जो अंग वधी 14 थी वियो आहे। ॻोठ मुराद जमाली में गैस्ट्रो विघे 2 वरियनि जो अहमद अली वल्द चाकर अली फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त इस्पताल बंदि हुअण सबबि नीगर जो इलाज न थी सघियो। हुननि चयो त रस्ता बंदि हुजण करे शहर जे इस्पताल ताईं न पहुची सघियासीं, जंहिं सबबि नीगर फोत थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। टंडो रहीम ख़ान वेझो गैस्ट्रो विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत थी वियो आहे। फोती ॿारनि जो अंग वधी 14 थी वियो आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कई पिया। ॻोठ मुराद जमालीअ में गैस्ट्रो विघे 2 वरियनि जो अहमद अली वल्द चाकर अली फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त इस्पताल बंदि हुअण करे नीगर जो इलाज न थी सघियो। हुन चयो त रस्ता बंदि हुजण करे शहर जे इस्पताल ताईं न पहुची सघियासीं, जंहिं सबबि नीगर फोत थी वियो आहे। चीना सिनेमा खे आगाह करे रहिया आहियूं। टंडो रहीम ख़ान वेझो गैस्ट्रो विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत थी वियो आहे। फोती ॿारनि जो अंग वधी 14 थी वियो आहे। ॻोठ मुराद जमालीअ में गैस्ट्रो विघे 2 वरियनि जो अहमद अली वल्द चाकर अली फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त इस्पताल बंदि हुअण सबबि नीगर जो इलाज न थी सघियो आहे। हुननि चयो आहे त रस्ता बंदि हुजण करे शहर जे इस्पताल ताईं न पहुची सघियासीं, जंहिं सबबि नीगर फोत थी वियो आहे। मूंखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। टंडो रहीम ख़ान वेझो गैस्ट्रो विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत थी वियो आहे। फोती ॿारनि जो अंग वधी 14 थी वियो आहे। ॻोठ मुराद जमालीअ में गैस्ट्रो विघे 2 वरियनि जो अहमद अली वल्द चाकर अली फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त इस्पताल बंदि हुअण करे नीगर जो इलाज न थी सघियो। हुननि चयो त रस्ता बंदि हुजण सबबि शहर जे इस्पताल ताईं न पहुची सघियासीं, जंहिं सबबि नीगर फोत थी वियो आहे। मूंखे आगाह कई पिया। टंडो रहीम ख़ान वेझो गैस्ट्रो विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत थी वियो आहे। फोती ॿारनि जो अंग वधी 14 थी वियो आहे।